अस्सलाम वालेकुम नाज़रीन, DRD अलर्ट जे इंटरव्यू सीरीज़ में सत्तार सरोई मुंहिंजी ख़िदमत में हाज़िर आहे। उम्मीद तव्हां बिल्कुलु ठीकु हूंदो, ख़ैरियत सां हूंदो ऐं उहो टारगेट जेको तव्हांजे ज़हन में आहे उन टारगेट खे ज़रूरु अचीव करण जे लाइ हिकिड़ी स्ट्रगल कंदा हूंदो, जुस्तजू कंदा हूंदो ऐं यकीनन कंहिं बि टारगेट खे हासिलु करण लाइ जुस्तजू लाज़मी करणी पवंदी आहे। ऐं जॾहिं ॻाल्हि उस्ताद थियण जी हुजे, जॾहिं ॻाल्हि इल्मु खे ॿियनि ताईं पहुचाइण जी ॻाल्हि हुजे त पोइ असांजो आलिम, इल्मु ॾींदड़ उस्ताद ज़रूरु इन क़ाबिल हुजे जो उनजी शख़्सियत बि कंपोज़ हुजे ऐं उन वटि जेका मालूमात आहे उहा ॿिए ताईं पहुचाइण लाइ उन वटि हिकिड़ो लाॻापियल हुनुर बि हुजे जंहिंजी घुरिज आहे। सुभाणे खां इंटरव्यू, अॼु खां बल्कि इंटरव्यूज़ शुरू थी विया आहिनि ऐं काल्हो की वीडियो तव्हां मुंहिंजी ॿुधी हूंदी, ॾिठी हूंदी। उन में मां कुझु अहम तजवीज़ूं ॾिनियूं आहिनि। मां उमेदु रखां थो त इहे तजवीज़ूं जेकॾहिं तव्हां उन ते अमल कंदो त ज़रूरु तव्हांखे फ़ाइदो थींदो। काल्हो की वीडियो में ई मां हिकिड़ी ॻाल्हि डेमो जी कई। हाणे अचो त इन ते ॻाल्हायूं त डेमो जे लाइ अव्हांखे मौज़ूअ कहिड़ी लेवल जा खणणु घुरिजनि ऐं डेमो जे हवाले सां अव्हांखे प्रैक्टिस कहिड़ी लेवल जी करणु खपे। मिसाल जे तौर ते तव्हां डेमो लाइ खणो था सूमरनि जो दौरु। सिंधी अदबी तारीख़ में असां जेकॾहिं सूमरनि जे दौर ते ईंदासीं त इहो पहिरियों इब्तिदाई दौरु आहे ऐं इन दौर जे कुल्हे ते वरी ॿिया दौर बीठल आहिनि, त इन जे करे सूमरनि जे दौर जी हिकिड़ी अहमियत आहे। हाणे जॾहिं सूमरनि जे दौर जो तव्हां अदबी जाइज़ो पेश था कयो ऐं तव्हांजो उनवान आहे त सूमरनि जे दौर जी अदबी हैसियत, त यकीनन तव्हांखे सूमरनि जो दौरु कंप्लीट पढ़ियल हुजणु घुरिजे। अच्छा, इन सां गॾोगॾु न सिर्फ़ु पढ़ियल हुजणु खपे पर सम्झियल बि हुजणु घुरिजे त जीअं तव्हां हिकिड़े पूरे एतमाद सां पंहिंजी ॻाल्हि बयानु करे सघो। छाकाणि त पढ़ियल हुजणु ऐं सम्झियल हुजण में फ़र्क़ु आहे। यकीनन तव्हां इल्म जा शागिर्द आहियो त तव्हां सम्झंदा हूंदो त मां छा पियो चवां। इलाही माण्हुनि वटि मालूमात हूंदी आहे पर उहे मालूमात ॿिए ताईं पहुचाइण जी सघ न रखंदा आहिनि, यानी हुनुर न रखंदा आहिनि, जंहिंजे करे पोइ उहा मालूमात उन्हनि जे ज़हन में पई हूंदी आहे पर ॿिए ताईं पहुचंदी न आहे, ॿिए खे फ़ाइदो कोन थींदो आहे ऐं पंहिंजो असर बि ॼमाए न सघंदो आहे माण्हू। सो इन हुनर जी ॻाल्हि पोइ कयां त फ़र्ज़ु कयो तव्हां सूमरनि जे दौर जी अदबी हैसियत ते ॻाल्हायो था त तव्हां वटि मुताले सां गॾु तव्हां वटि हिकिड़ी अंडरस्टैंडिंग हुजणु खपे त जीअं तव्हां सूमरनि जे सॼे दौर खे पंहिंजनि लफ़्ज़नि में बयानु करे सघो। हिकु त इहो, ऐं ॿियो जेकॾहिं अव्हांखे केरु उन सूमरनि जे दौर जे हवाले सां सवाल करे त तव्हां उन सवाल खे उन वक़्तु सुहिणे नमूने सां बयानु करे सघो या उनजो जवाबु ॾेई सघो, पर जवाबु ॾियण बि माना इफेक्टिव नमूने सां। छाकाणि त ईअं त सूमरनि जो दौरु सभिनी जो पढ़ियलु हूंदो ऐं तव्हां सां गॾु या तव्हां खां अॻु जेके उमेदवार आया हूंदा उन्हनि बि सूमरनि जे दौर ते ॻाल्हायो हूंदो, त पोइ आख़िर तव्हांजे ॻाल्हाइण में उन्हनि जे ॻाल्हाइण में जेको फ़र्क़ु आहे उहो मैटर कंदो इंटरव्यू में। छाकाणि त तव्हां केतिरो असराइते नमूने सां सूमरनि जे दौर जी मालूमात बयानु करे सघो था, ॻाल्हाए सघो था, इहो मैटर करे थो। जॾहिं सूमरनि जे दौर जी ॻाल्हि कंदासीं मिसाल जे तौर सां त तव्हांखे ख़बर हुजणु खपे त 1950 में इहो दौरु शुरू थियो ऐं 1350 ताईं हलियो, माना 300 साल हुकूमत कई सूमरनि। तव्हांखे ख़बर हुजणु खपे त हिनजो पहिरियों हुकुमरान जेको आहे इब्न सूमरो आहे, आख़िरी हुकुमरान हमीद सूमरो आहे। तव्हांखे इन सॼे अरसे दौरान इहा ख़बर हुजणु खपे त जेको सूमरनि जो दौरु आहे उनखे बुनियादी दौरु असां छाजे करे चऊं था। छाकाणि त हिन दौर में हिकु त असांखे जेका शाइरी मिले थी उनजो माना तहरीरी शकिल में असांखे सबूत, असां ईअं त हाणे अरब दौरु पढ़ूं था त असांखे सिर्फ़ु अरह बरह कंकरा की करे मदरा हिकिड़ो शेर मिले थो जंहिंजे बारे में अञा ताईं इहा ॻाल्हि नाहे त इहो सिंधीअ जो आहे या न। सूमरनि जे दौर में असांखे शेर मिले थो ऐं शेर असांखे 3 क़िस्मनि जो मिले थो। मिसाल जे तौर ते असांखे गिनान मिले थो, गाह मिले थो ऐं असांखे गीच मिलनि था। हाणे इन्हनि टिनी सिन्फ़ुनि ते तव्हांजी स्टडी थियल हुजणु घुरिजे ऐं इन्हनि टिनी सिन्फ़ुनि मां तव्हां खां को सुवालु पुछे त तव्हांखे ख़बर हुजणु खपे त गाह आहे छा, गाह कीअं शुरू थिया, गाहनि जो हिकिड़ो तारीख़ी पस मंज़र आहे उहो कीअं आहे, गाह जेकॾहिं मदाहिया आहिनि त उहे उनजो पस मंज़र कहिड़ो आहे, गाह जेकॾहिं जंगी आहिनि, जंगी दास्तान में चया विया आहिनि त उनजो पस मंज़र कहिड़ो आहे, ऐं जेकॾहिं गाह रुमानवी दास्ताननि में मौजूदु आहे त उनजो पस मंज़र कहिड़ो आहे। हिकु स्कॉलर जी हैसियत सां, हिकु स्टूडेंट जी हैसियत सां तव्हांखे बाक़ाइदे इहो इल्मु हुजणु घुरिजे। उन सां गॾोगॾु मिसाल जे तौर ते तव्हां खां इहो पुछनि था इंटरव्यू में त बाबा भागोभान ऐं सुमंग चारण, ही 2 चारण असांखे नज़र अचनि था सूमरनि जे दौर में, ॿुधायो त इन्हनि जो कमु कहिड़ो रहियो, माना इन्हनि ॿिन्ही में फ़र्क़ु कहिड़ो आहे बुनियादी तौर ते, त इहो तव्हांजे इल्म में हुजणु घुरिजे। छाकाणि त असां वटि कलेक्टिवली दोस्त ॻाल्हाईंदा आहिनि जॾहिं त पोइ उनखे ख़बर न पवंदी आहे त हीउ अॻु में केरु आहे पोइ केरु आहे। जॾहिं असां सुमंग चारण जी ॻाल्हि था कयूं त यानी असां हिकु अहिड़े माण्हूअ जी ॻाल्हि था कयूं जेको ॼाम लाखे जो मङणहार आहे
ठीकु, जाम लाखे जो मंगणहार आहे ऐं सुमंग चारण जी सुञाणप हिकु गाह चवंदड़ जी हैसियत सां त आहे ई आहे, पर ही सूमरनि जो मुखालिफ़ ऐं समन हाकिमनि जो माना समाज के राजधनी हुआ उन्हनि जो हामी आहे, उन्हनि जी हिन मदाह कई आहे ऐं सूमरनि जी मुखालिफ़त कई अथई। ऐं हिन खे पोइ हमीर सूमरे क़ैद बि करायो आहे। अदबी तारीख़ुनि में मिले थो पियो त हिन खे हिन जे मक़बूलियत मां ख़ौफ़ खाईंदे हमीर सूमरे हिन खे जेको आख़िरी हुकुमरान हो उन हिन खे क़ैद बि करायो आहे। त सुमंग चारण जाम लाखे जो मंगणहार, सुमंग चारण जंहिं 17 गाहूं चयूं आहिनि समन जे तारीफ़ में, यानी मदाहिया ॻायूं। ठीकु आहे, हाणे सुमंग चारण जे गाहियुनि खे असां जंगी गाह बि न चवंदासीं ऐं हिन जे गाहनि खे असां रोमानवी गाह बि न चवंदासीं, छाकाणि त हिन मदाहिया गाहूं चयूं आहिनि घणियूं, घणे खां घणियूं। सो सुमंग चारण जी इहा हैसियत आहे। ॿिए पासे अच्छा माना इहो 1300 ताईं हिन जो दौरु आहे, माना 1200 खां 1300 वारो जेको दौरु आहे उहो असांखे हिन सुमंग चारण जो दौरु मिले थो। ऐं भागोबान हिन खां पोइ आहे। अच्छा, जॾहिं भागोबान जी असां ॻाल्हि था कयूं त भागोबान जा 2 कंट्रीब्यूशन, हिकु त हू गाह चवंदड़ शाइर आहे ऐं हिकु त हुन जंगी गाह चया आहिनि, यानी दोदे सूमरे जी जंग खे मंज़ूम कंदड़ भागोबान आहे असां वटि। हिकिड़ो त हिन जो वॾो कंट्रीब्यूशन इहो आहे। ॿियो हिन जो कंट्रीब्यूशन इहो आहे त ही सूमरनि जो वफ़ादार आहे, जीअं सुमंग चारण असांजे समन जो वफ़ादार आहे, त ईअं वरी ही सूमरनि जो वफ़ादार आहे। पर हिन जो कंट्रीब्यूशन अदबी तारीख़ में वॾो इहो आहे गाह चवण खां सवाइ, उहो इहो आहे त ही सूमरनि जूं साम्हूं खणी अबड़े वॾे वटि वियो। जॾहिं अलाउद्दीन खिलजी सिंध ते काहे थो अचे तॾहिं सूमरा पंहिंजा नंग हिन भागूबान जे हवाले कनि था त बाबा हिन खे खणी वञी अबड़े वॾे वटि साम करे पेश कर। त हाणे हीउ वॾो कंट्रीब्यूशन आहे त हिन जान जोखे में विझी उन वक़्तु सूमरनि जूं मायूं जेके आहिनि उन जा नंग जेके आहिनि उहे वठी वियो आहे हिफ़ाज़त सां ऐं उहे अबड़े वटि वञी छॾिया अथई। यानी हीउ बि अदबी तारीख़ जो हिकिड़ो तमामु वॾो कंट्रीब्यूशन आहे हुनजो। त इहे 2 शयूं मुंहिंजे ज़हन में इन ॿिन्ही चारणनि जे बारे में आहियूं त मां तव्हां सां इहे शेयर कयूं, त इहो तव्हांखे तक़ाबली जाइ ज़रूरु ज़हन में हुजणु घुरिजे, छाकाणि त पुछंदा अव्हां खां इहो पुछी बि सघनि था त सुमंग चारण ऐं इन्हनि भागेबान जे दौर में कहिड़ो फ़र्क़ु आहे ऐं ॿिन्ही जे अदबी कंट्रीब्यूशन खे तव्हां कीअं था तक़ाबली जाइज़ में पेश करे सघो। सो हिकिड़ी त ॻाल्हि आहे। ॿी ॻाल्हि आहे त यादि रखो त इंटरव्यू में कॾहिं बि इंटरव्यू वठंदड़ क्लोज़ एंडेड क्वेश्चन्स ते फोकस न कंदो, ओपन एंडेड क्वेश्चन तव्हां खां पुछंदो, सवाल तव्हां खां अहिड़ा पुछंदव जंहिंमें तव्हांखे ॻाल्हाइणो पवंदो ऐं हू चाहींदा त तव्हां ॻाल्हायो त उहो ॾिसनि तव्हांखे। सो इन जे करे का अहिड़ी एक्सपेक्टेशन रखी न वञिजो त हा ऐं न में जवाबु ॾियणा हूंदा सो ॾेई वेंदासीं। ॻाल्हाइणो पवंदो अव्हांखे, शयुनि जो तक़ाबली जाइज़ो तव्हांखे पेश करिणो पवंदो बवक़्त ज़रूरत। ऐं मिसाल जे तौर ते सूमरनि जो दौरु ऐं समन जो दौरु ॿिन्ही में तक़ाबली जाइज़ो पेश कयो। मिसाल जे तौर ते अरगूननि जो दौरु छो बदतरीन दौरु आहे इन ते ॻाल्हायो, उन जा सियासी पहलू ॻाल्हायो, उन जा अदबी पहलू ॻाल्हायो। अरगून दौर जो वॾो शाइर जेको आहे उहो केरु आहे, शाह करीम बुलड़ी वारे जी शाइरीअ जो जेको आहे जूं रमज़ूं उहे ॿुधायो असांखे, ख़ासि ॻाल्हि कहिड़ी आहे उहा असांखे ॿुधायो। अहिड़े तरीक़े सां वरी जॾहिं ईअं अॻिते हलंदा वेंदासीं त समूरनि शाइरनि जो हिकिड़ो तक़ाबली जाइज़ो अव्हांखे पेश तव्हांजे ज़हन में ज़रूरु हुजणु घुरिजे, छाकाणि त कंपेरेटिव स्टडीज़ इंटरव्यू जे लाइ निहायत लाज़मी हूंदियूं आहिनि। मूं सवेर तव्हां सां डेमो जी जेका ॻाल्हि कई हुई उन डेमो में तव्हां हमेशह इफेक्टिव मौज़ू खणो, फोकस्ड रहो त जीअं घणे खां घणो इफेक्टिव नमूने सां ॻाल्हाए सघो। घणी मालूमात ॾियण जी हबश खां बहितर आहे त थोरी मालूमात ॾियो पर सुठी ॾियो ऐं अव्हां वटि मालूमात सॼी हुजणु घुरिजे। ईअं न आहे त सूमरनि जे दौर ते तव्हां डेमो ॾींदो त तव्हां चवंदो बसि रुॻो 2-4 ॻाल्हियूं यादि करे छॾियां ॿियनि खे छॾे ॾियां। नो, स्किप कंहिंखे बि न कंदो। नॉलेज तव्हां वटि मौजूदु हूंदी पर फोकस्ड तव्हांजो डेमो तव्हांजो जेको हूंदो उहो पंहिंजे उन मख़सूस एरिया में जंहिं ॻाल्हि ते तव्हां जंहिं मौज़ूअ ते तव्हां फोकस रखणु चाहियो था उन ते ई फोकस रखिणो तव्हांखे पवंदो, पर नॉलेज तव्हां वटि हूंदी, तव्हां न पुछंदा। अहिड़े तरीक़े सां लोक शाइरी बाबा आहे छा, क्लासिकी शाइरी आहे छा, ॿिन्ही में कहिड़ो फ़र्क़ु आहे। अहिड़े तरीक़े सां जदीद शाइरी ऐं अरूज़ी शाइरीअ में कहिड़ो फ़र्क़ु आहे, इन्हनि जा घाड़ेटा कहिड़ा आहिनि, इन्हनि जूं सनफ़ूं कहिड़ियूं आहिनि, फिक्शन नॉन फिक्शन छा आहे, माना ईअं तव्हांखे हिकिड़ो भरपूर नमूने सां कमु करिणो पवंदो। अहिड़े तरीक़े सां लतीफ़ात हिकिड़ो वॾो मौज़ू आहे, तव्हां घबरायो न। मूं इलाही नौजवान दोस्तनि खे ॾिठो आहे, ॿुधो आहे त उहे परेशान था महसूसु कराइनि पाण खे त अलाए छा थींदो, असांजो लतीफ़ साईं त वॾो आहे कीअं यादि कंदासीं। बाबा घबराइण जी का बि ज़रूरत न आहे। लतीफ़ साईं जा 30 सुर आहिनि
उहे सभु तव्हां भले हिफ़्ज़ न कयो हुनजो, पर तव्हांखे बहरहाल लतीफ़ साईं जन 30 सुरनि जे बारे में बेसिक कोर थाट त ख़बर हुजे न। तव्हां खां पुछनि त बाबा यमन कल्याण में कहिड़ो फ़लसफ़ो आहे, आशा में छा आहे, ॾहर में छा आहे, प्रभाती छा आहे। तव्हां खां पुछनि त लतीफ़ साईं जो पहिरियों सुर कल्याण आहे, आख़िरी सुर कहिड़ो आहे, त तव्हां ॿुधाए सघो न। त आख़िरी सुर असांजो बिलावल आहे। अच्छा, बिलावल में छा आहे? बिलावल में ज़ाहिर आहे जेके कैरेक्टर्स आहिनि, जादिम जखरे जो ज़िक्र आहे। बिलावल उहो सुर आहे जंहिंमें वग़द फ़क़ीर जो ज़िक्र आहे। त माना ईअं तव्हांखे इल्मु हुजे न। आशा उहो सुर आहे जंहिंमें अखियुनि जो ज़िक्र आहे। खंभात उहो सुर आहे जंहिंमें लतीफ़ साईं जवानीअ में सुर लिखियो आहे ऐं मजाज़ी महबूब जी ॻाल्हि कई अथसि, ऐं चंड जी ॻाल्हि कई अथसि। महबूब खे चंड सां भेटियो अथई ऐं चंड खे चयो अथई तोमें का हैसियत ई कान्हे, महबूब मुंहिंजो तोखां मथे आहे। चंड चवाई सच हुजे, मठो मूर में भाए, तोड़े तोमें ॿरे मच तॾहिं बि तोमें पेशानी न आहे प्रिय जी। या सहसी सजन उभरी 84 चंदन, बिला हरीअ पिरनि सभु ऊंदाई भाया। त माना सिज बि कुझु बि न आहे हुनजे आॾो, ऐं चंड बि कुझु बि हैसियत नथा रखनि लतीफ़ साईं जे हिन सुर में। ही लतीफ़ साईं जो सुर जवानी में लिखियलु सुर आहे। अहिड़े तरीक़े सां बाबा पाणीअ वारो सुर कहिड़ो आहे? साईं सरीराग पाणीअ वारो सुर आहे। दरिया वारो सुर कहिड़ो आहे? बाबा सुहिणी दरिया वारो सुर आहे। बाबा सुहिणीअ जे जेको सुर आहे उनजो फ़लसफ़ो बयानु कयो, तव्हां ॿुधाईंदो। सचल साईं ऐं लतीफ़ साईं जे वहदतुल वजूदी फ़िक्र में कहिड़ो फ़र्क़ु आहे, उहो ॿुधाईंदो। तव्हां जदीद शाइर जी हिकिड़ी लिस्ट ठाहे छॾियो ऐं तव्हां ॾिसो त उहो जदीद शाइर जो सिंधी अदब में कहिड़ो कंट्रीब्यूशन आहे, कहिड़ी उन्हनि छाप छॾी आहे, उहे तव्हां ॾिसो। नसर नवीस ॾिसो, अफ़साना निगार ॾिसो। त यानी तव्हांखे हिकिड़ो भरपूर ऐं तरतीब ऐं तंज़ीम सां कमु करिणो पवंदो। हाणे तमामु टाइम घटि आहे। जेतिरो फोकस्ड रहंदव ऐं जेतिरो तव्हां पंहिंजो पाण जेके मौजूदु कॉन्सेप्ट्स आहिनि तव्हांजा उनखे रिव्यू कंदो, ओतिरो तव्हांखे फ़ाइदो थींदो। यादि रखो, हिन मरहले में कंहिं बि नए कॉन्सेप्ट खे टच करण जी ज़रूरत न आहे। जेके कॉन्सेप्ट्स तव्हां पढ़िया आहिनि, जेकॾहिं उनखे रिव्यू करे वियो ऐं उनखे सुहिणे नमूने सां बयानु करे वियो, त मां सम्झां थो इंटरव्यू में तव्हां सफलता माणींदव। छाकाणि त इंटरव्यू में को हरूभरू को पहाड़ तव्हांजे मथां न किराईंदा, का ॿाहिरी इंफॉर्मेशन तव्हां खां कोन पुछंदा। अदब जी इंफॉर्मेशन आहे, अदब जा इहे ई दौर आहिनि, इहे ई लाड़ा आहिनि, इहे ई तहरीकूं आहिनि जेके तव्हां पढ़ियूं पिया आहिनि ऐं तव्हांखे ज़हन नशीन करणियूं पवंदियूं। सो उमेदु आहे त हीअ जेके असांजूं वीडियोज़ आहिनि तव्हांजे लाइ फ़ाइदेमंद साबित थींदियूं। सो मोकिलाणी न आहे, वरी कंहिं ॿी वीडियो में हाज़िर थींदासीं कंहिं ॿिए मौज़ूअ सां, ॿियनि सलाहुनि सां। सो जेॾा पिया तेॾा।